हू चवनी तूं मच वातां वराए, अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए, पांध में पाए वियो कीने वारो कीन की। अस्सलाम वालेकुम। भिट धणीअ जे हिकिड़े नए बैत सां वरी हाज़िर आहियां ऐं मां चाहियां थी त जीअं मां इंजॉय थी कयां इन शाइरीअ खे, इन पैगाम खे, जेको कुझु शाह लतीफ़ भिटाई जे बैतनि में आहे, चाहियां थी त उहो ॿियनि ताईं बि पहुचायां। मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू छा आहे, मुंहिंजी सम्झ छा आहे, उन मुताबिक़। ऐं सिट सिट में नसीहत आहे, सिट सिट में हिदायत आहे, त अगरि को सम्झे त। सो बैत हिकु दफ़ो ॿीहर पढ़ां थी। हू चवनई तूं मच वातां वराए, अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए, पांध में पाए वियो कीने वारो कीन की। ॾिसो, हू चवनी याने कोई बि तव्हांखे कुझु चए थो, वातां वराए। हू चवनी तूं मच, अगरि तोखे कंहिं बि कुझु ॻाल्हायो आहे, कुझु चयो आहे, घटि वधि कयो आहे, तूं मच। माना न, वातां वराए, पंहिंजी ज़बान सां मोटाए उन्हनि खे कुझु न चओ, तूं न ॻाल्हाए, ठीकु आहे। अॻु अॻराई जो करे, अॻराई करणु माना पहल करणु, शुरूआति करणु कंहिं जहिड़े जी, कंहिं बदतमीज़ीअ जी, कंहिं मिसबिहेवियर जी। चए थो अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए। ख़ता माना नुक़सानु, तकलीफ़, उहो धकु खाईंदो। जेको बि ॿिए सां ज़्यादती कंदो, अॻराई कंदो, उहो नुक़सान में हूंदो। ऐं पांध में पाए वियो कीने वारो कीन की। पांध माना पलव, चवंदा झोलीअ में, पलव में, मक़सदु हासिलु थियणु। कीनो माना जंहिंजे नियत में बुग़्ज़ हुजे, हसद हुजे, साड़ हुजे अंदर में, त उनखे कुझु बि हासिलु न थींदो आहे। त भिटाई साईं फरमाए थो त जेकॾहिं कोई बि तोखे अॻराई थो करे, कुझु चए थो, कुझु मिसबिहेव थो करे, ख़राबु रवैयो थो हले, त तूं उनखे पंहिंजे वातां वराए कुझु न चओ, जवाबु न ॾे, दरगुज़र कर, बर्दाश्त कर, चुप रह, ठीकु आहे। सो चए थो त जेको अॻु अॻराई कंदो सो ख़ता खाईंदो, उहो नुक़सान में हूंदो। जेको ॿिए सां ज़्यादती कंदो, जेको ॿिए सां बदतमीज़ी कंदो, ॿिए खे घटि वधि ॻाल्हाईंदो, बेगुनाह कंहिंखे रंजाईंदो, त उहो यकीननि उहो नुक़सान में ई हूंदो। ज़ाहिर बुरे कम जो बुरो ई नतीजो हूंदो आहे न, उनजो को चङो त नथो थी सघे। ऐं आख़िरी लाइन में त जेको बि नियत पंहिंजी खोटी थो रखे, जेको दिलि में साड़, बुग़्ज़, नफ़रत, हसद रखे थो, ॿिए सां कीनो थो रखे, उहो कुझु नथो खणी वञे। उहो उनजो झोल ख़ाली आहे, उनजो पलव ख़ाली आहे, उनखे यानी हासिल ई कुझु नथो थिए। त जेकॾहिं को बुरो सलूक करे थो, ख़राबु बिहेवियर करे थो, त उनखे मोटाए जवाबु न ॾियो। ऐं जेको ज़्यादती करे थो, अॻराई करे थो, उहो यकीननि नुक़सान में ई रहंदो। ऐं जेको साड़ ऐं हसद ऐं कीने वारो आहे, उहो ख़ाली हथे थो रहे, उन वटि कुझु बि नथो बचे। सो पंहिंजी नियत साफ़ु रखिजे, पंहिंजी दिलि साफ़ु रखिजे, दरगुज़र कजे। जीअं असां चवंदा आहियूं न त गंद खे गंद सां न धोइबो आहे। त जेको बदतमीज़ी करे, मिसबिहेव करे, उनखे असां अगरि उहो ई जवाबु ॾींदासीं त इन सां ॻाल्हि ठहंदी त कोन, मामिलो त ख़राबु ई थी वेंदो। इन जो को फ़ाइदो न आहे। त गंद खे गंद सां त न धोइबो आहे। सो अॻियां जेकॾहिं को कुझु चए थो, कुझु ॻाल्हाए थो, कुझु ज़्यादती थो करे, त दरगुज़र कयो, जवाबु न ॾियो। उहो पाण ई नुक़सान में रहंदो, जेको ॿिए खे हरूभरू तकलीफ़ पहुचाईंदो। ऐं जेको बदनियत हूंदो, अंदर जो खोटो हूंदो, साड़ वारो हूंदो, हसद वारो हूंदो, उहो ख़ाली हथे रहिजी वेंदो। उनखे कुझु हासिलु कोन थींदो, न मोहबत, न इज़त, न सुकून, कुझु बि हुन वटि न हूंदो। न माण्हुनि जो उन सां प्यारु हूंदो, न कंहिंजो एतबारु हूंदो। ज़ाहिर बदज़बान ऐं बदतमीज़ माण्हू सां कंहिंजी बि न पवंदी आहे। सो केॾी गहरी ॻाल्हि आहे। अगरि असां हिन ते थोरो गौर कयूं, अगरि असां सोचियूं त बर्दाश्त ऐं दरगुज़र ऐं सब्र, ऐं क़ुर शरीफ़ में त सब्र जी तलक़ीन थियल आहे बार बार। सो अलाह जा उहे पसंदीदा बाना आहिनि जेके सब्र था कनि। त इहो तव्हांखे हूंदो, यादि हूंदो, हदीस बि आहे त जेको हक़ ते हुजे ऐं पोइ बि झगड़ो न करे, त उनजे लाइ जन्नत में जाइ जी बिशारत ॾिनी आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यानी तव्हांजो हक़ आहे, तव्हां सही ॻाल्हि ते कंहिंसां विड़ी सघो था, तव्हां सां ज़्यादती थी आहे, पर जे नथा विड़ो पोइ बि हक़ ते आहियो, पर पोइ बि तव्हां झगड़ो नथा कयो, जवाबु नथा ॾियो, त तव्हांजे लाइ जन्नत में जाइ जी बिशारत आहे। त उहो ई तक़रीबन मैसेज आहे शाह लतीफ़ भिटाई जो बि। त मोटाए वरंदी न ॾियो, जवाबु न ॾियो, दरगुज़र कयो, बर्दाश्त कयो। उहे पाण ई नुक़सान में हूंदा जेके बेगुनाहनि खे ईज़ाईंदा ऐं ख़ाली हथे रहिजी वेंदा, कुझु बि हासिलु हुनखे न हूंदो। सो उमेदु आहे त इहो बैत तव्हांखे पसंदि आयो हूंदो। प्लीज़ मोट ज़रूरु ॾींदा कयो।
कमेंट ज़रूरु कंदा कयो, सम्झ में आयो न आयो, का कमी रहिजी वई, कुझु बि गड़बड़ हुजे त मां उनखे बहितर करण जी कोशिशि कयां। ऐं इहो जेको बैत मां पढ़ियो आहे इहो आहे सुर यमन कल्याण मां, ठीकु आहे। सो आईंदा मां कोशिशि कंदमि त उन सुर जो उन चैप्टर जो बि नालो ॿुधाईंदी वञा जंहिंमां मां इहो पढ़ां थी पई। सो मोकिलायूं था। अल्लाह भाई।